अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो डॉक्टर साजिद हमीद आहे ऐं मां तव्हां सभिनी खे असांजी सिहत प्रोग्राम में भली कार चवां थो। अॼु असांजे प्रोग्राम जो मौज़ू मिर्गी जे बारे में आहे। मिर्गी जंहिंखे अंग्रेज़ी में एपिलेप्सी चइबो आहे ऐं सिंधी में मुख़्तलिफ़ नालनि सां इनखे सॾियो वेंदो आहे, जहिड़ो बेहोशी जा दौरा, झटकनि जा दौरा। त इहा ॾिसे त बुनियादी तौर ते हिकु दिमाग़ी बीमारी आहे ऐं हिकु आम बीमारी आहे। काफ़ी माण्हुनि खे मिर्गी जी बीमारी हुजे थी, पर असांखे उन शइ जो इल्मु न हूंदो आहे। बदकिस्मती सां इन मिर्गी जी बीमारी खे असां वटि मुख़्तलिफ़ नालनि सां सम्झियो वेंदो आहे, बीमारी तौरु न वरितो वेंदो आहे। अमूमन इहो सम्झियो वेंदो आहे कि इहा मिर्गी जी बीमारी आहे, इहा का जिन प्रेत या कंहिंजो वसवसो इन क़िस्म जी शइ आहे। ऐं उन लाइ माण्हू अक्सर उन्हनि खे मुख़्तलिफ़ दरगाहुनि, पीरनि फ़क़ीरनि, मुर्शिदनि ॾे वठी वेंदा आहिनि, बजाए उनजो को डॉक्टर वटि वञी इलाजु करायो वञे ऐं पोइ उन्हनि जे चवण ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा नुस्ख़ा इस्तेमालु कंदा आहिनि। इहो त आम ॿुधो हूंदो तव्हां त मिर्गी जे मरीज़ खे जोराबा या जूता सिंधाइजनि। हाणे जोराबा ऐं जूता सिंधाइणु केॾो त बुरो कमु आहे। इन सां मिर्गी जो को बि इलाजु न आहे ऐं न ई इन सां को मिर्गी ख़तमु थींदी आहे। इहा हिकु ग़लति प्रैक्टिस सां अमल आहे, जेको आम तौरु कयो थो वञे ला इल्मी जे करे, छो त माण्हुनि खे ख़बर ई न आहे त इहा हिकु बीमारी आहे, इन जो इलाजु थी सघे थो। न सिर्फ़ु जूता सिंधाइणु या जोराबा सिंधाइणु, पर अहिड़नि मरीज़नि सां मुख़्तलिफ़ अज़ियतूं कयूं थियूं वञनि, उनखे ज़ंजीरुनि सां ॿधनि था, उन्हनि जे ॿारनि बचनि सां मिलणु नथा ॾियनि, उन्हनि खे छुअनि नथा त मतां असांखे न थी पवे ऐं उन्हनि सां बिल्कुलु गैर इंसानी सलूक कनि था। ईअं न थियणु खपे। अॼु जो प्रोग्राम उन ई लाइ आहे त जीअं मिर्गी जे बारे में आगाही ॾिनी वञे। हाणे मिर्गी असल में आहे छा, उनजे सम्झण लाइ आसान लफ़्ज़नि में जेको असांजो दिमाग़ु आहे इहो तमामु पेचीदा आहे। असांजे दिमाग़ जा जेके मुख़्तलिफ़ हिसा आहिनि, इहे हिक ॿिए सां ॻाल्हि ॿोल कंदा आहिनि करंट जे ज़रिए। जीअं बिजली जो करंट हूंदो आहे, अहिड़े नमूने सां बिल्कुलु घटि शिदत जो करंट सां उहे हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा आहिनि ऐं उहो ज़रूरी हूंदो आहे। जे असांखे हथु मथे करिणो आहे त असांजा मुख़्तलिफ़ दिमाग़ जा उज़वा हिक ॿिए खे करंट वसीले चवंदा त बाबा साॻियो हथु मथे कर, पोइ मथे थींदो। ऐं हर कंहिंजो दिमाग़ ईअं ई कमु कंदो आहे। हाणे कंहिं बि सबब जे करे उहो जेको करंट आहे उहो वधी वञे, जॾहिं वधी वियो त उहो दिमाग़ में अंदरि शॉर्ट सर्किट वांगुरु कमु करे सघे थो ऐं मिर्गी जो झटिको अची सघे थो। हाणे इहो जेको करंट वधणु आहे, इन जा मुख़्तलिफ़ सबब हूंदा आहिनि। इहो कहिड़ी बि उमिरि में थी सघे थो। अमूमन नंढी उमिरि ॿारनि में वधीक थींदो आहे या वरी तमामु वॾी उमिरि पौड़नि में वधीक थींदो आहे, पर कंहिंखे बि कहिड़ी बि वटि थी सघे थो। उन लाइ अॼु सां ॿिए खे ठठोलियूं था, थी सघे थो सुभाणे ख़ुदान खे वास्ता असांखे न थी पवे। मिर्गी में थींदो छा आहे? हाणे मिर्गी जो हिकिड़ो क़िस्म न आहे, मिर्गी जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। अमूमन असां वटि इहो सम्झो वेंदो आहे त मिर्गी में त मुंहुं टेढ़ो थी वेंदो आहे, मुंहुं मां झझ ईंदी आहे, या हथ सख़्तु थी वेंदा आहिनि, टेढ़ा थी वेंदा आहिनि, या माण्हू झटका ॾींदो आहे। इहो सिर्फ़ु मिर्गी जो हिकु क़िस्म आहे। मिर्गी जा अहिड़ी नमूने सां तमामु घणा क़िस्म आहिनि। मिर्गी जे कुझु क़िस्म में माण्हू बिल्कुलु वेठो हूंदो पर पंहिंजे ख़्यालनि में गुम थी वेंदो, इहो बि मिर्गी जो क़िस्म आहे। मिर्गी जो हिकु क़िस्म अहिड़ो बि आहे जंहिंमें माण्हू हिकु ई लफ़्ज़ बार बार दोहराईंदो। मिर्गी जो अहिड़ो बि क़िस्म बि आहे जंहिंमें थी सघे थो माण्हू पंहिंजे कपिड़नि सां फेराए वेठो, पंहिंजा वारनि खे हथलाए वेठो, या चपनि सां कुझु करे वेठो। इहो मिर्गी जो क़िस्म आहे। त मिर्गी जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। हाणे मिर्गी जा जेके बि क़िस्म हुजनि, उनजी वजूहात जे ॾिसजनि त मुख़्तलिफ़ थी सघनि थियूं। थी सघे थो को दिमाग़ जो इन्फेक्शन हुजे, को जरासीम हुजे, उनजे करे थी हुजे।
थी सघे थो पैदाइशी उन में अहिड़ी शइ हुजे, दिमाग़ में को नुक्स हुजे जंहिंजे करे उतां करंट घणो थो अचे। ख़ुदा न ख़ास्ता थी सघे थो का ख़तरनाक शइ बि हुजे, पर घणे क़दुरु उनजो को सबबु असांखे मिलंदो ई न आहे। बसि असां इहो चवंदा आहियूं त मिर्गी जेका आहे इहा अलाह जे तरफ़ां आहे, हिकु बीमारी आहे ऐं उनजो इलाजु आहे। हाणे सुठी शइ आहे त मिर्गी जो इलाजु मौजूदु आहे ऐं गोरियुनि जी सूरत में आहे, सिरप जी सूरत में आहे, दवाउनि जी सूरत में, तमामु आसान। जीअं असां नज़ुलो ज़ुकाम थींदो आहे दवा वठंदा आहियूं डॉक्टर साहिब खां, जेके शुगर हूंदी आहे त दवा वठंदा आहिनि, जेके ब्लड प्रेशर जो मर्ज़ हूंदो आहे दवा वठंदा आहिनि, अहिड़े नमूने सां मिर्गी जी दवा वठणी आहे। मुख़्तलिफ़ क़िस्म जी दवाऊं असां वटि मौजूदु आहिनि ऐं आम स्टोरनि ते मिलनि बि थियूं। हाणे उहे जेके दवाऊं आहिनि तमामु फ़ाइदेमंद आहिनि, तमामु मुयसर आहिनि। घणनि माण्हुनि जी हिते इहा मिर्गी आहे इहा हिकु दवा सां कंट्रोल थी वेंदी आहे। कुझु माण्हुनि खे हिक खां वधीक दवाऊं बि मिलंदियूं आहिनि, ॾियणी पवंदियूं आहिनि, उन सां कंट्रोल थी वेंदा आहिनि। हाणे जेके सभु दवाऊं आहिनि इहे हिकु जहिड़ियूं न आहिनि। ज़रूरी न आहे त जेकॾहिं मूंखे मुर्गी आहे ख़ुदा न ख़ास्ता मां जेका दवा थो वठां त ॿिए लाइ बि उहा ई हूंदी, न, हर मिर्गी जा क़िस्म मुख़्तलिफ़ आहे, उन लाइ मुख़्तलिफ़ दवाऊं ॾिनियूं वेंदियूं आहिनि। जीअं शुगर ब्लड प्रेशर जी दवा अमूमन सॼी उमिरि लाइ हलंदी आहे, अहिड़े नमूने सां मिर्गी जी दवाऊं बि अमूमन सॼी उमिरि लाइ हलंदियूं आहिनि ऐं इहे सुठे नमूने सां कंट्रोल्ड हूंदियूं आहिनि ऐं माण्हू पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगी में हली सघे थो। तव्हांखे ख़बर ई न आहे असांजा तमामु कुझु डॉक्टर, कुझु रांदीगर, कुझु एक्टर, कुझु सियासतदान, उन्हनि खे मिर्गी आहे, इन बीमारी मुब्तला आहिनि, पर उहा एतिरी कंट्रोल्ड आहे जो कंहिंखे ख़बर ई न आहे, पंहिंजे टाइम ते दवा वठंदा। हाणे जिते कंहिंखे मिर्गी जो दौरो थिए त पोइ छा करणु खपे? अमूमन आम माण्हू लाइ मिर्गी जो दौरो तमामु स्ट्रेसफुल हूंदो आहे, माण्हू परेशान थी वेंदो आहे, यार हे छा थी वियो। त पहिरियों कमु त परेशान न थियो, रिलैक्स रहो। अमूमन जेको मिर्गी जो दौरो आहे उहो सिर्फ़ु 1 या 2 मिंटनि जे अंदरि ख़तमु थी वेंदो आहे। उन लाइ जिते मरीज़ किथे बि हुजे त उन ते लेटाए छॾियो, भरिसां का मेज़ कुर्सी पई हुजे त उन खे हटाए छॾियो, जीअं उहो ज़ख़्मी न थिए। पाण ई 1-2 मिंटनि में ख़तमु थी वेंदो दौरो। उन खां पोइ घटि में घटि कलाक 2 में होश में अची वेंदो। जॾहिं होश में अची वञे त पोइ उनखे के डॉक्टर खे भले ॾेखारियो। कुझु माण्हू कुझु वात में जो मिर्गीअ जो झटको थींदो आहे त वात में का शइ विझंदा आहिनि, उहा विझणु न खपे, छो त उन सां छा थी सघे थो, उन ज़ख़्म अची सघे थो ऐं तव्हांजे हथ में ज़ख़्म अची सघे थो। त अहिड़ी का शइ न कयो, उनखे सिर्फ़ु ज़मीन ते या बेड ते लेटायो ऐं पासो वराए छॾियो, उन खां वधीक ॿी के शइ करण जी ज़रूरत न आहे। पोइ इन सां असां हाणे हिकु नंढो ब्रेक वठूं था ऐं थोरी देरि खां पोइ असां वरी हाज़िर थियूं था त जीअं हिन मौज़ू ते वधीक ॻाल्हाइजे।